या हाई स्पीड आहे न हाणे जेका हिनमहिल जी पोज़ीशन आहे उहा इहा ई आहे न त अदा तव्हांजो छा अंदाज़ो आहे त तव्हांखे जेका हे हमराह आहिनि उन्हनि जी काई कोशिशि आहे? सर ये पंहिंजे हिसाब सां बिल्कुलु ऐं सही कोशिशि कनि था पिया, जिदोजहद कनि पिया। राति जो 1 बजे बि त असां सां गॾु हुया ऐं पाणी में हुया, उन खां बाद में निकिरिया, वरी जो सुबुह जो ईंदासीं, सुबुह जो 7 बजे आया आहिनि, वरी लथा आहिनि, हींअर ताईं हुनजी कोशिशि जारी आहे। उन कमु हले थो पियो, अलाह मालिक आहे ऐं डेड बॉडी मिली वेंदी, कोशिशि उनजी बि आहे ऐं असां बि इहो चाहियूं था अलाह के कहिड़ी डेड बॉडी असां मिले। बाक़ी हुकूमत जे तरफ़ां या कंहिं ऑफिसर को बि न आयो आहे, न ज़िम्मेवार को माण्हू आयो आहे असांखां पुछणु, या चूंडियल नुमाइंदा जेके बि आहिनि, या को काउंसलर आहे या कुझु बि आहे, केरु बि न आयो आहे हिते। सिर्फ़ु हिते जेके बि आहिनि सिर्फ़ु असांजो तव्हां बीठा आहियो, फ़कीर मोहम्मद साहिबु ऐं जमील साहिबु आयो। हा, इहे सभु शयूं थियनि थियूं। नाज़रीन दोस्तो, असांजा इहे सभु शयूं जेके राति कल्ह खां वठी कल्ह 2 वॻे जे लॻभॻि हे नौजवान जेको इन दरिया इन पंहिंजे दादू कैनाल में वेझंदे किरी पियो, उनजी डेड बॉडीअ खे कढण जे लाइ, हथु करण जे लाइ मुसलसिल कोशिशूं कयूं पिया, पर इन में ज़ाहिर आहे का बि सिंध सरकार जी या सियासी इंतिज़ामी हिसाब सां का बि मदद कोन थी आहे। राति भर बि इन जी कोशिशुनि में हुयासीं। 1 वॻे बि हिकिड़ी पार्टी लाथी, कल्ह ॾींहं में बि हिकिड़ी पार्टी लाथी। हिनमहिल ही नौजवान ॿिया जेके आया आहिनि असांजा मलाह दोस्त ऐं पाणीअ जा जेके आहिनि से टोबा, उन्हनि पंहिंजे हाल हार कोशिशूं जारी रखियूं आहिनि। असां चाहियूं पिया त डेड बॉडी मिली वञे, छो त मुतासिर ख़ानदान इंतिहाई घणी तकलीफ़ मां कर्ब मां गुज़री रहियो आहे। उनजा वालदेन, उनजे घर वारा, उन्हनि जी अमड़ बेहोश जी हालत में आहे। असीं चऊं पिया सिंध सरकार पंहिंजे हिसाब सां जेके रेस्क्यू टीम्स आहिनि उन्हनि मां कंहिं हिक खे एंगेज करे त हिन मसइले जो निकिरे, जेका सो हल निकिरे। बदकिस्मतीअ सां हिते बि माना सियासी अंदाज़ जी जेका आहे सा रांदि हले थी। जेकॾहिं असीं का शिकायत रखूं था त उहा इंसानी भलाई जे ख़ातिर रखूं था, असांजो कंहिंसां को सियासी तज़ाद हिन हवाले सां कोन्हे। ज़ाहिर आहे सिंध हुकूमत जेकॾहिं पीपल्स पार्टी वेट आहे त उनखे चऊं पिया, उनजे लाइ उन ते तनक़ीद बि इन लाइ था कयूं त उन में जेका सो पंहिंजो किरदारु अदा कनि। हितां जा सभु माण्हू अॼु मुतासिर आहियूं। ही यूसी शाह पंहिंजो आहे, नओं ॻोठ आहे, यूसी बक्सी आहे। जेकॾहिं सुभाणे हितां जो बि को माण्हू इन मामले में मुतासिर थींदो त भला छा उनजे लाइ बि ईअं ई पंहिंजनि घरनि में वेही ईदूं मल्हाईंदा। उन्हनि खे इहा ॻाल्हि सोचणु खपे त जेकॾहिं को बि माण्हू मुतासिर थियो आहे त उहो इंसानी बुनियादनि ते उनजी मदद थियणु खपंदी आहे। पर हाणे असीं छा चऊं, असीं छा जेका बि शिकायत कयूं पिया उहा आवाम जा अहसासात ॾिसी, उन्हनि जा जज़्बात ॾिसी उन मुताबिक़ पंहिंजो मौक़िफ़ रखूं पिया। असीं इहो ई करे सघूं था त मसइलनि जी पॉइंट आउटिंग करे सघूं था ऐं उन्हनि जा हल जेके आहिनि से सरकार वटि आहिनि। जेकॾहिं सरकार जा ज़िम्मेवार माण्हू आहिनि त उहे कुझु करे सघनि।